ॿिए पासे ख़बर आहे नाज़रीन, कराची मां जिते सिंध में तइलीम बाबति अहम अगभराई थी आहे। स्कूल खां ॿाहिरि ॿारनि खे तइलीम ॾियण जे लाइ 5 सालनि जो मल्टी सेक्टरल रोड मैप तयारु करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। सैयद सरदार अली शाह ऐं जाम खान शोरो जी गॾियल सरदारत हेठि अहम इजलास कोठायो वियो। इजलास में सेक्रेटरी प्लानिंग एंड डेवलपमेंट नजम शाह, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन ज़ाहिद अली अब्बासी, पार्लियामेंटी सेक्रेटरी बराए प्लानिंग एंड डेवलपमेंट सैदिया जावेद ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। यूनिसेफ के चीफ प्रेम बहादुर चंद ऐं एजुकेशन स्पेशलिस्ट आसिफ अबरार पिण इजलास में शिरकत कई। इजलास में गौर कयो वियो त स्कूल खां ॿाहिरि ॿारनि जो वॾो अंग सूबे जे मुआशी ऐं समाजी तरक़ी जे लाइ वॾी रुकावट आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त 5 सालनि जे मल्टी सेक्टरल रोड मैप तहत 2030 ताईं 50% ॿारनि खे ॿीहर स्कूल सिस्टम में आणण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे। सरदार शाह जो वधीक चवणु आहे त नाख़्वानदगी, गुरबत, ॿार मज़दूरी ऐं कमज़ोर मईशत जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾियण जे लाइ ॿारनि खे तइलीम ॾियणु लाज़मी आहे। इहो सम्झणु ज़रूरी आहे त ॿारनि जे स्कूल खां ॿाहिरि रहण जा सबब हिकु न पर घणा आहिनि। सरदार शाह वधीक चयो त इजलास में छोकिरियुनि जी तालीम में घटिताई ऐं सनफ़ी अदम तवाज़ुन खे घटाइण खे पिणु रोड मैप जो अहम हिसो करार ॾिनो वियो। इजलास में इतफ़ाक़ कयो वियो त तइलीम, सिहत, समाजी तहफ़ुज़, लोकल गवर्नमेंट ऐं फाइनेंस खातनि जे गॾियल कोशिशुनि सां हदफ़ हासिल कया वेंदा। रोड मैप खे अमली बणाइण जे लाइ मुख़्तलिफ़ खातनि जे गॾियल सहकार सां मरबूत हिकमत अमली तयारु कई वेंदी। हुकूमत सिंध जो अज़म आहे त हर ॿार स्कूल में वारे हदफ़ खे हक़ीक़त बणायो वञे। रोड मैप बाबति तयारु कयल तजवीज़ूं ऐं अगभराईअ जे हतमी मंज़ूरी सैयद मुराद अली शाह खां वरिती वेंदी। अहम ख़बर का वाक़ आगाह करायो नाज़रीन, सिंध में तइलीम बाबति अहम अगभराई थी आहे। स्कूल खां ॿाहिरि ॿारनि खे तइलीम ॾियण जे लाइ 5 सालनि जो मल्टी सेक्टरल रोड मैप तयारु करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। सैयद सरदार अली शाह ऐं जाम खान शोरो जी गॾियल सदारत हेठि अहम इजलास कोठायो वियो। इजलास में सेक्रेटरी प्लानिंग एंड डेवलपमेंट नजम शाह, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन ज़ाहिद अली अब्बासी, पार्लियामेंटी सेक्रेटरी बराए प्लानिंग एंड डेवलपमेंट सैदिया जावेद ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर ख़ालिद जलबाणी खां। जी ख़ालिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, सिंध में तालीम बाबति अहम अगभराई थी आहे। स्कूल खां ॿाहिरि जेके शागिर्द आहिनि तालीम ॾियण जे लाइ उन्हनि जो मल्टी सेक्टर रोड मैप तयारु कयो वियो आहे। सैयद सरदार अली शाह ऐं जाम खान शोरो जी गॾियल सदारत हेठि अहम इजलास थियो। इजलास में सेक्रेटरी प्लानिंग एंड डेवलपमेंट नजम शाह, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन ज़ाहिद अब्बासी, पार्लियामेंटी सेक्रेटरी बराए डेवलपमेंट सादिया जावेद समेत शरीक थिया आहिनि। अवश्य ॿुधाईंदा एजुकेशन स्पेशलिस्ट आसिफ अबरार इजलास में पिणु शिरकत कई। इजलास में गौर कयो वियो त स्कूल खां ॿाहिरि जेके ॿार आहिनि उन्हनि जो वॾो अंग सूबे जी माशी ऐं समाजी तरक़ी लाइ वॾी रुकावट आहे, जंहिंखे हिकमत अमली सां हल करणु ज़रूरी आहे। 5 सालनि जी मल्टी सेक्टर रोड मैप तहत 2030 ताईं जेके 50% ॿारनि खे ॿीहर स्कूल सिस्टम में आणण जो हदफ़ मुक़ररु कयो आहे। सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह चयो आहे त ग़रीब ॿार, मज़दूर ऐं कमज़ोर मैशत जे मसइलनि खे मुंहुं ॾियनि पिया, जिन खे तालीम ॾियणु ज़रूरी आहे। जी ठीकु आहे ख़ालिद हुसैन जलबाणी, तफ़सीलुनि खां आगाह करण जे लाइ वॾी महिरबानी।